दादू मां मूंखे अपडेट कंदा हलो। रिपोर्ट करे रहियो आहे हुबदार अली बबर। दादू पुलिस ड्यूटी में गफ़लत बर्दाश्त न थींदी, एहलकार अलर्ट ऐं तैयार रहनि। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद बख्शी पुलिस डिपार्टमेंट खे वधीक मुयसर ऐं बहितर बणाइण लाइ वॾनि मुंशियुनि, नंढनि मुंशियुनि ऐं पकड़ ड्यूटी ते मुक़रर समूरनि एहलकारनि खे घुराए हिकु ख़ुसूसी ब्रीफिंग ॾिनी। एसएसपी दादू एहलकारनि खे वाज़े हिदायतूं जारी कयूं त पकड़ ड्यूटी दौरान मुकमल अलर्ट ऐं नुमायां रहो त जीअं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे तहफ़ुज़ जो अहसासु मिले। ड्यूटी पॉइंट्स ते वक़्त ते पहुचो ऐं मुक़रर वक़्त ते ड्यूटी ख़तमु करे मोटो। टर्न आउट ऐं वर्दी खे साफ़ सुथरो ऐं बहितर रखियो वञे। हथियारनि खे हमेशह सुठी हालत में रखो ऐं गैर हाज़िरी खां गुरेज़ करियो। एसएसपी दादू वॾनि मुंशियुनि खे हिदायत कई त थाणनि ते एहलकारनि जी रोज़ाना रोल कॉल कई वञे ऐं ज़ाब्तनि ते अमल दरामद यकीनी बणाए वञे। एसएसपी दादू समूरनि एहलकारनि ऐं ऑफिसरनि खे वाज़े कयो त पुलिस जो असुलु किरदारु आवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त आहे। इन हवाले सां कंहिं बि क़िस्म जी लापरवाही नाक़ाबिल बर्दाश्त हूंदी। असांजी ज़िम्मेवारी आहे त अमन लाइ बहितरीन किरदारु अदा कयूं, जंहिं लाइ हर एहलकार खे ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदे अलर्ट ऐं वक़्त जो पाबंद बणिजी ड्यूटी सरअंजाम ॾियणी पवंदी।